नाज़रीन, दौलतपुर में ॻोठ जान मोहम्मद खेड़ो जे रहवासियुनि बासर तरफ़ां ॻोठमाल लॾाइण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। पेश आहिनि ही वीचार। पर नहीं जी असो अबू बाहर निकतो मुझे अबू के लठियो कुआड़ियों सरिया बंदूकुन जा कुंदा खणी जख्मी करे वञी छॾी अथनि। मुंहिंजे अबू जो टंगो बि वञी छॾियो अथनि। असां अपील आहे त असांजी मदद कई वञे। हुया सेठ मिठल हुयो, मुनवर हुयो, मोहम्मद बश्क हुयो, अहमद बश्क हुयो, खमीसो हुयो, मीर मुर्तदा हुयो। उनमें जे आऊं भॼी भॼी ॾाढो बेज़ार थी पियो आहियां। IG सिंध खे, DIG साहब खे, सूबेदार जेको दौलतपुर आहे उनखे मां रिक्वेस्ट कयां थो त जे महिरबानी करे असांजो ही जेको फ़रियाद आहे बिल्कुलु वरितो वञे। मिठल लुंड, खमीसो, मोहम्मद बख्श, ॿिया हुननि जा टोटल साथी आहिनि। जेको आहे लुंड बिरादरी जो माण्हू हुन ते कब्ज़ो करण थो चाहे। ग़रीब हुते वेठा आहिनि। जा ॻोठ बि सरकारी आहे, मूं रिकॉर्ड में पुछा करायो आहे। उहा ज़मीन बि सरकारी आहे। जॾहिं ज़मीन हुन ख़रीद कया त भली जी ख़रीद करे सरकारी ॻोठ न करे असां ख़ाली कंदासीं, न इन्हनि ग़रीबनि खे छॾींदासीं। पहिरीं हिननि जा 6 माण्हू ज़ख़्मी थिया, उन्हनि जो सर्टिफिकेट न मिलियो। अॼु हिकिड़ो सतू जेको घर में अकेलो बचियलो परियल नाले, उनखे बि लठियूं कुआड़ियूं हणी ज़ख़्मी करे आहिनि। हाणे असां हिननि बासरनि खे कोन खे ॿुधाईंदासीं त ग़रीबनि जा वारस अञा वेठा आहिनि। हीउ जेको कोरी बिरादरी सां जेको झगड़ो पियो हले काफ़ी ॾींहंनि खां, अॻु में बि झगड़ो थियो, 1.5 महीनो थियो आहे। पुलिस अस्पताल जेके बि ज़िले इंतज़ामिया आहे ग़रीबनि सां इंसाफ़ न कयो। ॿियो दफ़ो अॼु जेको आहे बेदर्दी सां लुंड बिरादरी जा माण्हू कणक ते लाभार ते मिसकिन करण पियो, उनखे लठियूं कुआड़ियूं सरिया हणी शदीद ज़ख़्मी करे फिटो करे विया आहिनि। असां दौलतपुर थाणे ते वियासीं, उनखां पोइ असांखे पुलिस माना मिलियल जुलियल मौक़िफ़ रखियो। वरी अस्पताल दौलतपुर वियासीं, उते बि डॉक्टर मौजूदु न हुया। हिते वरी उनखे पोइ शाहपुर खणायूं। असां SSD साहब खे ऐं IG सिंध साहब खे वठी मिसकिननि जी पासर लुंड बिरादरी ते FIR कराए जवाबदार गिरफ़्तार कराए इंसाफ़ ॾियारियो वञे। ॿी सूरत क़ौमी धरणियूं हणी जेसीं ताईं हिननि जी FIR न थींदी, इंसाफ़ न मिलंदो, जवाबदार गिरफ़्तार न थींदा, न उथंदासीं।